नाज़रीन, खैरपुर में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी के उस्तादनि जी तनज़ीम पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज जो सिलसिलो जारी है। उन हवाले सां ॾिसूं था शकील जावरी जी रिपोर्ट। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के उस्तादनि जी नुमाइंदा तंज़ीम सलूटा के प्लेटफॉर्म तां उस्तादनि पारां मुतालबनि जी मञता के लाइ मुसलसल एहतजाज जारी रखियो पियो वञे। उन हवाले सां उस्ताद अॻुवाणनि आवाज़ टीवी सां वीचार वंडींदे चयो त कॉन्ट्रैक्ट ते उस्ताद पढ़ाईंदा आहिनि। उहे तक़रीबन 40 सैकड़ो आहिनि, माना 160 खां वधीक उहे उस्ताद आहिनि जिन खे 15,000 रुपए कोन ॾींदी आहे इहा यूनिवर्सिटी। उहे सिर्फ़ु इन आसिरे ते पढ़ाईंदा आहिनि त उन्हनि जो तजुर्बो मञियो वेंदो, लेकिन हिन इंतिज़ामिया उहो ई तजुर्बो मञण खां मुकमल इनकार करे छॾियो आहे। जंहिं हवाले सां असां एहतजाज कयूं पिया, सूमर ते बि असां एहतजाज कयोसीं। उनखे बहानो बणाईंदे हिन इंतिज़ामिया असांजे ख़िलाफ़ु 15 प्रोफेसरनि जे लेडी टीचर्स बि शामिल आहिनि FIR दाख़िल कराइण लाइ थाणे जे SHO खे लेटर लिखियो आहे। सो असां ही सिलसिलो पंहिंजो जारी रखियूं पिया अचूं। असां अॻिते प्रेस कॉन्फ्रेंस कराइण जे बि सोचे रहिया आहियूं त 1-2 ॾींहंनि में कंदासीं, ऐं फापू असां सिंध ऐं पाकिस्तान खे बि हिते घुराइण जे लाइ असां रिक्वेस्ट कई आहे। लेटर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वाइस चांसलर तरफ़ां हिकिड़ी इंतकामी कार्रवाई आहे उस्तादनि ते। उस्तादनि वाइस चांसलर खां सिर्फ़ु पंहिंजो जाइज़ प्रमोशन जेको 2 सालनि खां वठी पेंडिंग पियो आहे, मुख़्तलिफ़ टाइमिंग में असां वाइस चांसलर मीटिंग कंदा रहिया आहियूं, मुख़्तलिफ़ कमेटियुनि सां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, पर उहे कंटिन्यूअसली सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कूड़ ते ॿधियल आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं, सिर्फ़ु वाइदा ख़िलाफ़ी कनि था। ऐं हाणे रिसेंटली अहिड़ी तारीख़ जो फाइनल उन्हनि असांखे रजिस्ट्रार तरफ़ां लेटर बि इशू थियल आहे त सिलेक्शन बोर्ड अहिड़ी तारीख़ कयूं था। उन में अहिड़ी तारीख़ सिलेक्शन बोर्ड में कुझु कंडीशन जेके हुयूं, जंहिंमें स्पेशली टीचिंग असिस्टेंट जो इशू आहे। हिकिड़े उस्ताद खे तव्हां ॾियो कुझु बि कोन था, 12,000 ॾियो था पिया सैलरी, जेका कंहिं हवाले खां बहितर न आहे। असांजो उस्ताद उहो जेको 12,000 ते सिर्फ़ु इन आसिरे ते बहितरीनु नमूने सां पढ़ाए थो, फुल टाइम वेठो आहे, उहो पढ़ाए थो पियो, सिर्फ़ु इन आसिरे ते आहे त असांखे पंहिंजो उहो टीचिंग एक्सपीरियंस मिलंदो त जीअं असां अॻिते MPhil PhD करे कंहिं सुठे ग्रेड में प्रोमोट थी सघूं। जेको एक्सपीरियंस आहे उहो अचानक वाइस चांसलर बिना जवाबु ॼाणाईंदे ख़तमु करे छॾियो आहे। कॾहिं हा थो करे, कॾहिं नथो करे, कंहिं बि वाइदे ते कोन बीहे थो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कूड़ ते उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿधियल आहिनि। एहतजाज जे दायरे खे असां वसी कंदासीं ऐं हुनखे शदीद कंदासीं, छो जो जेकी ही धौंस धमकी ऐं FIR जो जेको सिलसिलो शुरू थियो आहे मथो वठ पकड़ जो, इहो उस्ताद जी इज़त ऐं मक़ाम जे अगेंस्ट आहे। असां उस्ताद जे वकार खे उन जाइज़ मुतालबनि खे जेको आहे हर सूरत में अश्योर कराईंदासीं। जेकॾहिं असांजूं ॻाल्हियूं नथियूं मञी वञनि त पोइ ज़ाहिर आहे असांखे पंहिंजे एहतजाज जो दाइरो वसी करिणो पवंदो। उस्तादनि जो चवणु हो त संदन जाइज़ मुतालबा मञण ताईं हिननि जो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ TV, खैरपुर।